मां एक धाड़ेल ज़रूर आहियां पर बेग़ैरत न आहियां। मौलाना मोहम्मद अवीन सफ़दर उकावड़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में लिखनि था त वहाड़ीअ जे हिक ॻोठ मां मूं ॾांहुं ख़त लिखियो वियो प्यार भरियो। मौलाना साहब, असांजे ॻोठ में अॼु ताईं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत नबी ते बयानु न कयो वियो आहे। असांजे तमामु घणी दिलि आहे त असांजे ॻोठ में बयानु थिए। महिरबानी करे असांखे वक़्तु ॾियो ऐं असां तयारी करे वठंदासीं। प्यार भरियो जज़्बो ॾिसी मूं ख़त लिखी छॾियो त फ़लाणी तारीख़ ते मां हाज़िर थींदुसि। मुक़ररु वक़्त ते मां फ़क़ीर उते पहुतुसि। ट्रेन मां लही टांगे गाॾी ते वेही ॻोठ पहुतुसि। मेज़बाननि मूंखे हदियो ॾिनो ऐं चयो, मौलाना साहब, तव्हां वञी सघो था, असां बयानु नथा कराइणु चाहियूं। जॾहिं खां सबबु पुछियो वियो त हिननि ॿुधायो त असांजे ॻोठ जा 90% माण्हू कादियानी आहिनि। उहे असांखे धमकियूं ॾियनि था त न ई अव्हांजी इज़त, न की माल ऐं न की घर-बार महफ़ूज़ हूंदो। जेकॾहिं तफ़सीर सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो वियो। मौलाना साहब, असां कमज़ोर आहियूं, ग़रीब आहियूं ऐं ताइदाद में बि घटि आहियूं, तंहिं करे असांखे बयानु नथा कराए सघूं। मूं लिफ़ाफ़ो वापसि कंदे चयो, जेकॾहिं इहा तव्हांजी या मुंहिंजी ॻाल्हि हुजे हा त मां मोटी वञा हा। मामिलो मदीने जे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में बयानु करण जो आहे। हाणे बयानु थींदो, ज़रूरु थींदो। इहो ॿुधी ॻोठाणा घबराए विया ऐं चवणु लॻा त हज़रत, तव्हां त हलिया वेंदव, मसइलो असां लाइ थींदो। मूं चयो, छा हिन ॻोठ में को चौधारी, को ॾंडे वारो यानी बाअसर माण्हू आहे? हिननि चयो त ॻोठ खां कुझु परे नूरो धाड़ियल रहे थो, सॼो इलाइक़ो खांइसि डिॼे थो। मूं चयो त मूंखे नूरे वटि वठी हलो। जॾहिं नूरे जी कैंप ते पहुतासीं त ॾिसी करे नूरे चयो, ए ख़ैर, ए मौलवी, कयूं आगाही नहीं। मूं चयो त ॻाल्हि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ते अची वई आहे, तूं कुझु कंदे? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी नूरो बिजलीअ वांगुरु थी चवणु लॻो, मां हिकु धाड़ेल ज़रूरु आहियां पर बेग़ैरत न आहियां। सो हाणे असांखे साण करे निकिरी पियो। मस्जिद में 3 कलाक बयानु कयो मूं ऐं नूरो साबित क़दम थी रहियो ऐं आख़िर नूरे इहो चयो, जेकॾहिं कंहिं अखि खणी बि मुस्लमान ॾांहुं ॾिठो त नूरे खां बची न सघंदो। मां मोटी आयुसि। कुझु महीननि खां पोइ हिकु शख़्स मुंहिंजे घरु आयो। मथे ते पगड़ी, मुंहं ते ॾाढ़ी, ज़बान ते नेमतूं। आउं पुछियो, तूं केरु आहीं? हिन रोई ॾिनो, चयो, मौलाना, मां नूरो धाड़ेल आहियां। उन ॾींहुं जॾहिं मां घरु मोटियुसि त वञी सुम्ही पियुसि। अखि लॻी हुई त प्यारा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ख़्वाब में आया। हिननि मुंहिंजे मथे ते चुमी ॾिनी ऐं चयो, अॼु तूं मुंहिंजी इज़त लाइ पहिरो ॾिनो आहे। मां ऐं मुंहिंजो ख़ुदा तोसां राज़ी आहियूं। अलाह वटि तुंहिंजा सभु गुज़िरियल गुनाह माफ़ थी विया आहिनि। मौलाना साहब, उन खां पोइ मूं अखियूं खोलियूं। सभु कुझु बदिलिजी चुको हो। हाणे मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा हर वक़्तु सुकनि था। मौलाना साहब, मां तव्हांजो शुक्रियो अदा करणु आयो आहियां। तव्हांजी वजह सां मुंहिंजी ज़िंदगी न पर आख़िरत जी राह बि हमवार थी वई। ऐं मुंहिंजा प्यारा अल्लाह, जेको बि तहरीर पढ़ी रहियो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाब में ज़ियारत ऐं क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत नसीब फ़रमाए। आमीन।